मूंखे वॾी इबरत मिली आहे, वॾो सबक मिलियो आहे मूंखे परवेज़ मुशर्रफ जे मामले में। परवेज़ मुशर्रफ 10 साल या 11 साल पाकिस्तान ते हुकूमत कयई ऐं पावरफुल बादशाह हुयो। फौज बि उन जे हेठों ऐं सदर बि पाकिस्तान जो, ॿई उहिदा, सियासी उहिदो बि ऐं हुकूमती उहिदो फौज जो। 6 लख फौज, एटमी फौज आहे, मामूली ॻाल्हि न आहे। पाकिस्तान जी फौज खे दुनिया सॼी तस्लीम करे थी त पाकिस्तान जी फौज वाकई फौज आहे। हीअं चवंदो हथ मथे करे, चवंदो मैं डरता वरता किसी से नहीं, हीअं हथ मथे करे चवंदो मैं किसी से नहीं डरता। अॼु अस्पताल में पियो आहे ऐं ॻाल्हाइण नथो निकिरेसि, मैं तो यहाँ पड़ा हूँ मरीज़ हूँ। इंटरव्यू तव्हां ॿुधो हूंदो जी। वरी मथों पंहिंजो जज उन ते सज़ा कढी आहे त इनखे 5 भेरा फांसी ॾियो। जे भला इन फांसी खां अॻ में मरी वञे न त उनजे लाश खे केले खणी अचो, डी चौक ते केले लाश खे खणी अचो, पोइ फाही ॾियोसि। हिकिड़ो भेरो फाही ॾेई लाश खे फाही ॾियो, वरी लाहियोसि, वरी ॿियो भेरो फाही ॾियोसि, वरी लाहियोसि, वरी टियों भेरो लाश खे फाही ॾियो। 5 भेरा हिन जे लाश खे फाही ॾियो। 3 ॾींहं लाश टंगियो पियो हुजे परवेज़ मुशर्रफ। हाणे इहा सज़ा पाकिस्तान जे आईन में, कानून में बि कोन्हे का। हुनखे कंहिं लिखरायो, इहो सभु कुदरत जो फ़ैसिलो। दुनिया वारो इबरत पिरायो, सबक पिरायो। बादशाही मुझे रब जी आहे, हुकूमत मुझे रब जी आहे। संभाले संभाले कदम खणो, वरा तमशि फिल अर्द मरहा, मुझी ज़मीन ते अकड़जी न हलो, गुरूर सां न हलो। इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला, न तव्हां ज़मीन चीरे सघो था, न तव्हां जबल जेड़ा वॾा पढ़ी सघो था। ॿुधायो, तव्हां चाहियो बि अकड़जी हलो था, ॿा हलो रे। चाहियो ज़मीन खे चीरे सघंदो, चाहियो त मां जबल जहिड़ो वॾो थी वञा, थी सघंदो। हे क़ुरान रब फरमाए थो, तुंहिंजी जेका औकात आहे उन में रह। मिटीअ जा पुतला आहियूं, मिटीअ मां ठहियल आहियूं, वरी बि मिटीअ में वेंदासीं जी। छा मूं ख़लकियो वियो आहे असांखे मिटीअ मां, वरी बि अंजाम मिटी, इब्तिदा बि मिटी, इंतहा बि मिटी। अॼु त साईं वॾी शइ आई, अॼु को तुंहिंजो नालो त वठे, मुछ खे वकड़जी असां बलोचूं। ठीकु आहे साईं, तूं बरोच आहीं, पर बरोचकी जी ख़बर पवंदी जॾहिं ॾाढी सरकार जा हथ अची वेंदा। पुट पंहिंजी औकात में रहणो आहे। रब जे धरती रब जी आहे, मुल्क रब जो आहे, बादशाही रब जी आहे। असां चवंदा त इमरान जी बादशाही आहे, इमरान बि सुधरी हले, गुस्ताखियूं थो करे, बेअदबी जा लफ़्ज़ थो ॻाल्हाए। जेकॾहिं तोखे हुकूमत हलाइणी आहे, हुकूमत हलाए न, हुज़ूर जो नालो वठी तूं छो थो गंदा लफ़्ज़ ॻाल्हाए? जेकॾहिं महबूब जे शान में को लफ़्ज़ ॻाल्हाई त पोइ इमरान जो बि ख़ैर न हूंदो। बादशाही मुंहिंजे रब जी आहे। अल्लाह ताला ॾिख रस ॾींदो आहे। तव्हां ॾिठो आहे न, इहे कलुअड़े में मच्छी मारींदा आहिनि शिकारी, तव्हां ॾिठो? कलुअड़ो हूंदो आहे न लोह जो, उन में विझंदा आहिनि नंढड़ी मछली, नंढड़ी मच्छी विझी पोइ उनखे उछलाईंदा आहिनि पाणी में, उन में वरी रस्सी ॿधल हूंदी आहे, ॿाहिरि वरी काठीअ में रस्सी ॿधल हूंदी आहे। शिकारी वेठो हूंदो ॿाहिरि, अंदर गाह विझी अंदर उछलाईंदो, पोइ मच्छी ईंदी, वॾी मच्छी चवंदी मां शिकार कयां। मच्छी शिकार करण जे लाइ ईंदी आहे, इहा ख़बर उनखे न आहे त शिकार कयां थी या ख़ुदि शिकार थियां थी, इहा ख़बर न हूंदी। पोइ जेको गाह हूंदो आहे न, नंढी मच्छी खाई पोइ हेॾे होॾे भॼंदी, पोइ जेका डिघी रस्सी हूंदी आहे न, उन रस्सीअ खे ॾिसी चवंदी त मूं शिकार करे वरितो, हेॾे होॾे भॼंदी आहे।
पर इहा ख़बर नाहे त इन कलूअड़े जी जेका वाग आहे मुथों रसी मारी जे हथनि में जेॾीमहिल मारी जी सट ईंदी न सट ईंदी पोइ ख़बर पवंदी अल्लाह मां त ख़ुदि शिकार थी वियसि वो थोड़ी देर जे लाइ जेका डिघी रसी हूंदी आहे न उन ते पई मौज कंदी आहे पर ख़बर तेॾी महिल पवंदी आहे जेॾी महिल सट ईंदी मारी वदा ओ मिठा ओ मुंहिंजा भाउ ही दुनिया रब ॾिख रस ॾिनी आहे क़ुरान तो फरमाए इन्नमा नुमली लहुम लियस्तादू इस्मा मां रब तव्हांखे ॾिघी रसी ॾिनी आहे भली घणा गुनाह कयो भली घणियूं ख़ताऊं कयो पर वाग तव्हांजी मुंहिंजे हथ में पुट अल्लाह जे धरती ते अल्लाह जा पाना थी रहो रब जा फर्मा बरदार थी रहो बेफरमानी न कयो दुनिया जे ख़ातिर पंहिंजो दीन न विञायो पैसे जे ख़ातिर पंहिंजी आख़िरत न विञायो अदा मूंखे वंद काई कोन्हे निमाज़ ते दुकान आहे ग्राहक आहिनि ये ग्राहक तव्हांखे छॾाईंदा इहो पैसो तव्हांखे छॾाईंदो बांग ॿुधो त हैया अल सलात हैया अल फलाह अचो निमाज़ ते अचो छोटकारे ते अल्लाह जो सॾ मिली वञे ऐं रब जे सॾ ते हाज़िर न थियो त इहा तव्हांजी नादानी चइबी ओ मुंहिंजा भली दुनिया जा कमकार कयो पर जेॾीमहिल रब जो सॾ मिले त लब्बैक या लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हाज़िर आया मुंहिंजा अल्लाह मां हाज़िर दुनिया जा सब कम छॾे निमाज़ पढ़ो ज़िक्र कयो मस्जिद के आबाद कयो नेकी जे रस्ते ते हलो चङे कम सां चङे राह ते हलो इहा तव्हांजे लाइ दुनिया आख़िरत जी कामयाबी कामरानी तव्हां सम्झी ॻाल्हि अल्लाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए बारक अल्लाह